अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 7 मई। सुबुह जा थिया आहिनि 11:30। 11:30 इन लाइ 11 बजे मां उथी आहियां। सुराण घर में ऐं मुंहिंजी अयाशी जो टाइम त उन खां पोइ हाणे चांहि ठाहियमि। 2-3 पापा खाई आया आहिनि चांहि सां। इहो हल्को फुल्को नाश्तो कयो छो त हाणे मां वञी लंच ठाहींदमि, छो त लंच ठाहिण जो टाइम त शुरू थी वियो आहे। सो उन खां अलावा मुंहिंजी महिनत मुशक़त जारी आहे। कल्ह मां इहे 2 वॾियूं कूंडियूं मिटीअ सां भरियूं, ॿाहिरां मिटी खणी करे, ऐं अञा बि हिकिड़ी इहा नंढी कूंडी ख़ाली पई आहे। इन में सोचां थी त मिटी विझी छॾियां, जेका असां हिन में अची वेंदी ऐं ॿाहिरि ध्यानु थियण खां बहितर आहे त हिन में मिटी पइजी वञे। सो अॼु हिननि अंदरियुनि कुंडियुनि खे पाणी बि ॾींदमि। हीअ माशाल्लाह फुटे थो लाइट ग्रीन, जेके हिन जा टिप्स तव्हां ॾिसंदा हूंदव। त बसि ॿाहिरि हाणे निकिती आहियां छो त अखियूं हाणे खोलियूं आहिनि, तंहिंजे करे मूं चयो त ॿाहिरां जो चकर बि हणी अचां, व्लॉग ठाहिण जी स्टार्ट कयां। मिटी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी क्यारीअ खां ॿाहिरि किरियल इलाही सारी। मां हालांकि एॾी सारी मिटी कढी आहियां, पोइ बि हिन में मां 2 जेके हिन सुज़ुकियूं फारियल मिटी जूं विझरायूं हुयूं, तक़रीबन 4000 जी मिटी आई हुई हिन क्यारीअ में। सो जॾहिं ज़्यान थी थिए त मूंखे अफ़सोस थो थिए। सो वञा थी कढंदी हिन मां, पर बाबा एॾा सारा माशाल्लाह कुकड़ आहिनि, मां उन्हनि सां पुॼी नथी सघां। पोइ बि जेतिरो ज़्यान खां बचाए सघियो अथमि ओतिरो बचायां थी। ऐं हे 2 कूंडियूं मां पहिरीं ई भरे छॾियूं, हिकिड़ी हीअ आहे, हिकिड़ी ॿिए हंधि पई आहे। त इन्हनि में बि प्लांट पोखींदमि। यानी इहो बि मां मिटीअ खे ज़्यान खां बचाइण जे लाइ इहो एहतियाती तरीक़ो कयो त बजाए हवा में उॾरी हली वञे हेॾा होॾा त हिते पई हुजे, छो त फाइनली मूंखे हिननि ख़ाली कुंडियुनि जे लाइ उहे बि मिटी खपे पई। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि, हे त मुंहिंजा स्नैक प्लांट्स, मां इहे पहिरीं बि शेयर कया, इहे वधनि था। पर हिकिड़ो जेको हवा में भॼी पियो हो प्लांट, उहो मां हिन कुंडीअ में ईअं ई पोखे छॾियो। ठीकु आहे, हे मां पोखे छॾियो। वरी हे बि लड़कनि पियूं, कमज़ोर शाखूं हुयूं, त मां इहे बि पटे हिन में पोखे छॾियूं। सो माशाल्लाह ही स्नैक प्लांट त लॻी वियो आहे, छो त हिन जो हे बेबी बि निकितो आहे हिकिड़ो। त माशाल्लाह माशाल्लाह मां ॾाढी ख़ुशि थियमि। ऐं हे बि मुंहिंजा लॻी विया आहिनि हिते प्रॉपरली, अलाह कंदो वधी वेंदा। त बसि हिननि जी सार संभाल हलाइणु मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु हूंदो आहे, रोज़ जो इहो ज़रूरी कमु आहे। ऐं सभु वधनि पिया ख़ैर सां अल्हम्दुलिल्लाह। सो अंदरि हलूं था, किचन में कुझु कमु कंदमि। हिते सुराण स्टैंड कढी रखियो आहे, छो त अॼु इहा कपिड़ा धोईंदी, कल्ह मां धोता हुआ। सो अॼु सुराण कपिड़ा धोईंदी। किचन में अची वियमि ऐं मलाई जो प्यालो कढिणो आहे। खीर हिते कढी रखियो अथमि पहिरियों खां ई। हे 2-3 ॾींहंनि जा बचियल खीर आहिनि, मलायूं लाहींदमि हिन में। हिननि सभिनी खे काढ़ी हिकिड़ी देॻड़ी में कंदमि। ज़हरा ईंदी हिकु दफ़ो ॿीहर वरी, त जीअं सॼा जी थांव बाक़ी बि धोई वञे, पोइ त सुभाणे जा त असांखे धोइणा आहिनि। ऐं मां हिन में वेंदी आहियां रोज़ जो रोज़ 2 ॾींहं 3 ॾींहं मलायूं जमा कंदी, ऐं फ्रीज़र में ई रहंदो आहे मुंहिंजो प्यालो, त जीअं मलाई ख़राबु न थिए। न त हिनखे फ्रिज में रखंदासीं त हिनखे फंगस लॻी वेंदो आहे, त इहो फ्रिज में नाहे रखिणो। सो मां इहे हाणे कमु कंदमि हिते। मां लंच में ठाहियां थी भिंडियुनि जी भाॼी, मुंहिंजो मसालो रेडी आहे। ऐं सब्जियूं जीअं त मूंखे वणंदियूं आहिनि, ऐं हाणे सॼो ऊन्हारो असांखे भिंडियूं, करेला, मेहा, कद्दू, तूरियूं इहो ई खाइणो आहे। सो बहरहाल भिंडियुनि जूं इलाही सारियूं रेसिपीज़ अथव मुंहिंजे चैनल ते, त तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिते भिंडियूं मां फ्राए करे चुकी आहियां। ॾाढो मज़ेदार बोड़ ठहंदो आहे। ऐं हिन बोड़ खे दम ॾियण खां पोइ मां वेंदमि कुझु कटिंग करणु। ज़ाहिरा सिलाई जो सिलसिलो शुरू कयां, ईद खां वठी 4 ॾींहं मां कुझु बि न कयो आहे, यानी सिलाई में कुझु त कयो ई आहे। हिन में ऑयल आहे काफ़ी सारो, ऐं ऑयल मां एतिरो ई विझंदी आहियां जो अधु भिंडियुनि खे फ्राए करण में, अधु बसर खे फ्राए करण में। सो हीअ मुंहिंजो हाणे बोड़ वेंदो दम ते हिन में। हुन खां पोइ मां हलंदमि कटिंग करण जे लाइ। सुकल फूदनो विझंदी आहियां, हमेशह ताज़ो हूंदो आहे त ताज़ो विझंदी आहियां, ताज़ो नाहे हिन महिल त सुकल फूदनो हथ सां क्रश करे। सो हाणे बिल्कुलु दम वारी बाहि ते हिनखे छॾे मां हलंदमि। हाणे 1:15 थियो आहे, अज़ान अची वई आहे, ऐं मां सुराण जो हे वॻो कटे रखियो आहे हिते। हीअ वाइट शलवार
सेल्फ प्रिंट में। ऐं हे त असां वरितो हुओसीं ठहियलु ठुकियलु, त सिर्फ़ु हिन जी ॻिची ठहियलु आहे, बाक़ी हे कमीज़ सिबियलु न आहे, त इनखे मां सिबंदमि अॼु। पर पहिरियों हाणे वेंदमि निमाज़ पढ़णु, निमाज़ पढ़ी पोइ मानी पचाईंदमि, पोइ उनखां पोइ ॾिठो वेंदो। हिन महिल टाइम थियो आहे तक़रीबन 4:15 थियण वारा आहिनि, ऐं मां लंच करे थोरी देरि रेस्ट कयो। उनखां पोइ मां अची सिलाई कई। हीअ शर्ट आहे जेका असां उतां वरिती हुअसीं सरती संग क्राफ्ट मां, मेले मां, ऐं हीअ मां सलवार सुराण जी सिबी वरिती आहे हाणे। ऐं इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त रओ सुराण वटि एॾो प्यारो रओ पहिरियों खां ई पियल आहे। हीअ ॾिसो, त हे रओ हिन सां बिल्कुलु एॾो सूट थो करे। ग्रे ऐं अजीब क़िस्म जो ग्रीन आहे, जेको बि आहे ॿिए कंहिं हुनजो आहे, पर जॾहिं मां सुराण खे चयमि पाए ॾेखार, त शर्ट ऐं इहो रओ मूंखे पाए ॾेखारियईं, त वाह जो ठहे पियो पाण में। सो हीअ शायदि स्कूल में ईद मिलन पार्टी थींदी त मतां उन में पाए वञे, इरादो कुझु अहिड़ो ई अथसि, वधीक उनखे ख़बर। सो सुराण जो वॻो थी वियो रेडी, ऐं मां इन करे सिबियो आहे इहो, जो हिकु त शर्ट जेका ई अधु सिबियल ई, ॿाहूं लॻल हुयसि ऐं ॻिची विची ठहियल ई, त बसि थोरो कमु हुओ हिन में। ॿियो सलवार मां इन लाइ सिबी त हे जेको कपिड़ो आहे हिन मां अञा मूंखे पंहिंजी बि सलवार ठाहिणी आहे। उन खां पोइ जेको बचंदो उनजी मूंखे नंढी नंढी टुकड़ी ज़रूरत में आहे, उहो नेक्स्ट मुंहिंजो प्रोजेक्ट जेको बि हूंदो उन में मां यूज़ कंदमि। सो हाणे जेको बि कपिड़ो बाक़ी आहे उन मां पंहिंजी सलवार जी त कटिंग करे रखंदमि, सिबंदमि कोन, ऐं पोइ उन नए प्रोजेक्ट ते कमु कंदमि इंशाअल्लाह। सो अॼु जो मुंहिंजो हे थी वियो कमु कंप्लीट, ऐं ॾाढी माशाल्लाह प्यारी शर्ट अथसि, ज़बरदस्ती लॻे। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। पहिरियों मां शेयर कई हुई जंहिं ॾींहुं असां वठी आयासीं, पर हाणे सिबजी वई आहे, ऐं प्लस जेको आहे हिन रए सां गॾु हिन जो लुक जेको आहे कीअं थो लॻे। टे जी निमाज़ पढ़ी आई आहियां मां। हिते ॾाढी हवा आहे माशाल्लाह। हे मुंहिंजी निम ॾिसो तव्हां, मां मथे आई आहियां बिल्कुलु टॉप ते, छत ते, छो त मूंखे स्टोर में कमु हो। सो हीअ मुंहिंजी निम हेॾी आलीशान थी वई आहे, ऐं ॿिया प्लांट्स, ऐं हे मुंहिंजो फर्स्ट फ्लोर जो टेरिस। अलावा हेठि तव्हांखे मुंहिंजी क्यारी नज़र ईंदी ॿाहिरां, मशरूम्स, हे पखी उॾामनि था। ऐं असांजी छित जी हालति ॾाढी ख़राबु थी वई आहे, ॾाढो कचिरो उॾरी आयो आहे। सो इहो लॻे थो त मूंखे सुराण खे ई साफ़ु करिणो। ऐं हिते आहे असांजी हीअ अन जी बरनी, जेको असां पखियुनि जे लाइ विझंदा आहियूं। हूअं त स्टोर में पियो हूंदो अन, पर कुआ जो हिरिया त असां हाणे बरनी हेठि रखंदा आहियूं ॾाकण में। सो सुराण जॾहिं बि ईंदी आहे वॉक करणु त उहा खणी ईंदी आहे। सो हीअ वायर उछलाइणी आहे मूंखे, पुराणी आहे केबिल जी, ऐं उनखां सवाइ हिते अलाए छा छा हे कचिरो उॾामी आयो आहे, पखियुनि जी गंदगी, ऐं मूंखे कमु आहे पंहिंजे स्टोर में। मां अची वियमि हेठि, ऐं स्टोर मां मथां मूंखे हीअ बाल्टी पई खपे। हीअ इलाही वॾी बाल्टी आहे, इलाही वॾो कंटेनर आहे। जॾहिं असां फ्लैट में पिया रहूं क्लिफ्टन ते, त पाणी स्टोर करण जे लाइ मां इहा वरिती हुई, त इहे उते हिन में पाणी रखंदी हुअमि। सो हाणे हिननि जी ज़रूरत कोन्हे, ईअं ई पयूं आहिनि। त मां सोचियो आहे त हीअ जेतिरी बि मिटी मां हिननि कुंडनि में विधी आहे, एक्स्ट्रा मिटी अञा कढाए करे, या पाण कढियमि या कोई मिली वियो माण्हू, त मां हिन बाल्टी में विझंदमि स्टोर करे, हिते ई कुंड में किथे अङण में ठाहे रखंदमि। सो हिन खे लाइणु ज़रूरी, इलाही ॾींहंनि खां हुयो ज़हन में, पर अॼु फाइनली मां हिन ते अमल करे वरितो आहे माशाल्लाह। 6:30 थिया आहिनि। राति जी मानी में पचाईंदमि पालक दाल। सो दाल सुराण भिॼाए रखी आहे, गिदामड़ी भिॼाए रखी आहे, राईअ जे लाइ जीरो सोए रखियो आहे, हिते चांवर भिॼाए रखिया आहिनि, पालक दाल ऐं चांवर। सो हाणे सभिनी खां पहिरियों हिन दाल खे रखंदमि हल्की बाहि ते। सो हलो सॼो ई विझी छॾियोमांसि। टमाटर वॾा हुया, मां सोचियो अधु बचाईंदमि, पर न, इहा हाणे हल्की बाहि ते दाल पई पचंदी। ऐं मां उनखां पहिरियों पंहिंजी सलवार जी कटिंग करे आई आहियां, त उनखे हली थोरी सिबण जी कोशिशि थी कयां। थोरो ढकु मां हिनखे न ॾींदमि, न त उभामंदी त हारजी वेंदी। 7 थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजी सलवार सिबी वरिती, ऐं उनखां अलावा इहा मां हिन कमीज़ जे लाइ सिबी आहे, जेका अलाए कॾहिं खां मां वटि आहे। हिकिड़ो ॿ दफ़ो मां पाती बि आहे ॿी कंहिं वाइट सलवार सां, पर जेको आहे हिन जे लाइ मूंखे अलॻि सां सलवार पई खपे। ऐं हिन खे मां ईअं पाइपिंग बि हई आहे शर्ट खे, ऐं हिन जी ॿाहुनि खे हिन मैचिंग धागे सां आर बि हई आहे, त मूंखे हीअ शर्ट ॾाढी वणंदी आहे। मां इलाही ॾींहंनि खां सोचां पई त हिन जे लाइ मां अलॻि सां सलवार ठाहियां, त पोइ हिन खे पायां। सो फाइनली हिन जे लाइ अलॻि सलवार ठही वई, ऐं हाणे हे वेंदो मुंहिंजे कबट में, ऐं जेको सुराण जो सूट सुराण जे कबट में हली वियो माशाल्लाह।
चवांसि थी सुराण मां तुंहिंजा 700 रुपया बचाया। असांजो जेको टेलर आहे सिंपल सूट जा 700 रुपया वठंदो आहे। मां सुराण जा बि पैसा बचाया ऐं पंहिंजा बि। ऐं इहो कमु सची ॻाल्हि आहे त मां पैसनि बचाइण लाइ कोन कंदी आहियां, पर बची था पवनि त ॻाल्हि वणे थी ॾाढी। सो हे मुंहिंजो सूट थी वियो कंप्लीट। ऐं अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, हीअ अञा मुंहिंजो हिकिड़ो हीअ शर्ट मुंहिंजी हैदराबाद खां सिबियल आहे, मां अञा ताईं न पाती आहे। हिन जो बि रओ ठाहे रखियो अथमि, वाइट रओ, उन ते रेड कलर जी ईअं पटी हई आहे जीअं मां हिन खे पिंक हई आहे। ऐं हिन जी मां सलवार बि वरिती आहे, उहा बि सिबंदमि इनशाला। पर सुभाणे खां हाणे मूंखे ॿियो प्रोजेक्ट शुरू करिणो आहे, त हे अॼु जो कमु ख़तमु कयमि, छो त वाइट कपिड़ो मूंखे बचाइणो, तंहिंजे करे मां सोचियो जल्दी जल्दी मां इहे करे वठां, सिबी वठां, त उनखां पोइ मां उहो प्रोजेक्ट सुभाणे शुरू कयां। सो हलूं था दाल खे ॾिसूं हुनजो कहिड़ो हाल आहे। थोरी देरि में अज़ान ईंदी, अॼुकल्ह अज़ान 7 बजे खां पोइ थी अचे, ऐं मां जेको आहे इन करे अधु कलाक में पंहिंजी सलवार सिबी वरिती। हे आस्ते आस्ते बॉइल थियणु शुरू थी विया। सांझी जी नमाज़ खां पोइ अचे चांवर बि पचाईंदमि, ऐं उनखां अलावा हिन खे बि दाल खे बि फाइनल कंदमि। अङण जी बत्ती ॿारणी आहे। ऐं मां ॿियो त सभु थी वियो आहे, प्लांट्स खे पाणी न ॾिनो आहे, त सोचां थी थोरो मोटर हलायां ऐं कुझु प्लांट्स खे पाणी ॾियां जेके थोरा सुकी विया आहिनि। ऐं इन जेके बाल्टी मथां मां खणी आई आहियां, इनखे बि मूंखे प्रॉपर जाइ ठाहे ॾियणी आहे। सो हाणे जेसिताईं अज़ान ईंदी तेसिताईं हितां कुझु प्लांट्स खे पाणी ॾेई थी वठां। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां अची वई आहियां किचन में। ते चांवर था पचनि, दाल बिल्कुलु तयारु थियण वारी आहे, ॻरी वई आहे, छो त मां हिनखे इलाही देरि खां हल्की बाहि ते रखी वई हुयमि। सो हाणे दाल खे मैटींदमि, हिन में मसाला वसाला विझंदमि। अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानी सां ऐं मुंहिंजे टाइम जो अहसासु करण सां अॼु मां पंहिंजा सॼा टारगेट्स पूरा कया। जेको मुंहिंजो हुयो त मां अॼु हेतिरा कम कंदमि। ढेर सारी निंड बि कई एक्स्ट्रा। सो बहरहाल ॾाढो मज़ो आहे ऐं ख़ुशी थी थिए त जेको चाहियां पई उहो कयमि। प्लांट्स खे पाणी बि डिटेल में ॾेई आयमि, सभिनी खे पाइप विझी अंदरि, ॿाहिरि न, ॿाहिरी मिटी अञा आली आहे इलाही, त ॿाहिरि फ़िलहालु मां ॾींदमि। सो बसि इहा ई ॻाल्हि हूंदी आहे, जॾहिं मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कमु करे सघंदी आहियां न, त मूं में हिकिड़ी अजीब एनर्जी अची वेंदी आहे, अजीब मां हिकिड़ी ख़ुशी महसूसु कंदी हूंदी आहियां। पर जंहिं मां न करे सघां, मिसाल जे तौर ते अलाह न करे कॾहिं लाइट हली वञे या का ॿी वजह थी वञे, कंहिं वजह खां मुंहिंजो उहो सोचियल कमु रहिजी वञे, पोइ मूंखे अजीब सॼो ॾींहुं न बेचैनी हूंदी आहे ऐं चिड़ हूंदी आहे ॼणु। सो बहरहाल इंसान जो मिज़ाज आहे। सो हाणे हीअ मुंहिंजी हिते डिनर जी तयारी आहे ऐं मां तव्हांखां मोकिलाईंदमि। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो आहे। ऐं उनखां सवाइ सुभाणे अगरि ज़िंदगी रही इनशाला प्लैनिंग त कयां थी व्लॉग ठाहिण जी। सो मुंहिंजे पंहिंजी नियत में खोट आहे दरअसल। सो तव्हां मूंखे ॿुधाइजो, तव्हांजा कमेंट्स ऐं तव्हांजी एप्रिसिएशन जेका हूंदी आहे न, मुंहिंजो हौसलो वधाईंदी आहे हमेशह। सो मां तव्हांखां मोकिलायां थी हाणे, तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो इनशाला। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाही।